अस्सलाम वालेकुम, मैं तव्हांजो उस्ताद जयप्रकाश दीवा क्लास में एक बेरे ॿी हर भली कार। अॼु असांजी मेथ सीरीज़ में हिकिड़ो अहम टॉपिक ॿियो जेको आहे अॼु असां पढ़ी रहिया आहियूं इंटरसेक्शन ऑफ सेट्स। इंटरसेक्शन ऑफ सेट्स खे असां सिंधी में चवंदा आहियूं सेटन जो काट। सेटन जो काट, क्लियर। और सेटन जो काट जी सिंबल आहे या निशानी आहे उल्टो यू या ऊंधो यू, क्लियर। यूनियन जो पाण जी यू लिखी रहा हुआसीं, यूनियन जो यू लिखियोसीं पे त हिन निशानी के पाण चवंदासीं इंटरसेक्शन, क्लियर। समझ में आई। हाँ निशानी समझण का पोइ ॾिसो त सेटन जो काट या इंटरसेक्शन ऑफ सेट्स हूंदो छा आहे। इंटरसेक्शन ऑफ सेट्स में छा कंदा आहियूं पाण, जॾहिं बि सेटन जे विच में सेम वैल्यू हूंदियूं आहिनि उन्हनि खे गॾु करे लिखंदा आहियूं, क्लियर। जीअं मिसाल ए हिकिड़ो सेट आहे जंहिंमें 1 2 आहे, बी सेट आहे जंहिंमें असां वटि 3 ऐं 4 आहे, क्लियर। हाँ ॾिसो अगर पाण खे केर चए ए इंटरसेक्शन बी करे ॾेखारियो त हाणे तव्हांखे ख़बर आहे ए जी वैल्यू पाण वटि आहे 1 2, पोइ निशानी ॾींदासीं सिंबल इंटरसेक्शन जी, पोइ 3 एंड 4। ॿिन्ही सेटन में ॿ वैल्यूज़ आहिनि, पाण चेक कंदासीं छा हिननि ॿिन्ही सेटन में को साॻियूं वैल्यू आहिनि, सेम वैल्यूज़ आहिनि। सेम वैल्यूज़ हूंदियूं त पाण छा कंदासीं हिनखे ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू, ॾिसो 1 हिन में आहे, ए सेट में त 1 मौजूद आहे लेकिन बी सेट में असां वटि 1 मौजूद न आहे त हिनखे फिलहाल छॾे ॾींदासीं। 2 ए सेट में मौजूद आहे लेकिन छा बी सेट में मौजूद आहे, बिल्कुल न, क्लियर। हाणे ॾिसूं था बी सेट के, बी सेट में 3 छा ए सेट में आहे न, छा 4 बी सेट में तो मौजूद आहे ए सेट में आहे, बिल्कुल भी न। तो छा कंदासीं जॾहिं को बि वैल्यू जेको आहे मैच नथी थिए, सेम ना है, तो पाण छा कंदासीं सिंपल लिखी छॾंदासीं त इन सेट में को बि सेम वैल्यूज़ नाहिन त पाण उनके छा कंदासीं खाली सेट, ठीक है। या पाण इनके छा चवंदा आहियूं एम्प्टी सेट, मतलब त जवाब छा ईंदो खाली सेट, क्लियर। को भी वैल्यू पाण जी मैच न पई थे, सागी न पई मिले त सिंपल जवाब छा थींदो एम्प्टी सेट या खाली सेट, क्लियर। हाणे पाण हिकिड़ो ॿियो मिसाल कयूं था। सेट आहे एक्स पाण वटि जंहिंमें पाण वटि वैल्यूज़ आहिनि ए बी सी, क्लियर। वाई हिकिड़ो सेट आहे जंहिंमें वैल्यूज़ पाण जूं आहिनि एक्स वाई ए बी, क्लियर। एक्स में वैल्यूज़ आहिनि ए बी सी, वाई में वैल्यू आहिनि एक्स वाई ए बी। छा करणो आहे पाण खे एक्स इंटरसेक्शन वाई मालूम करणो आहे, क्लियर। जॾहिं पाण एक्स इंटरसेक्शन वाई मालूम कंदासीं एज इट इज, जीअं पाण कंदा आहियूं सॉल्यूशन में, एक्स जी वैल्यू लिखंदासीं ए बी सी, वरी इंटरसेक्शन जी जेको निशानी आहे सिंबल आहे उहा लिखंदासीं, वाई जी जेका वैल्यूज़ आहिनि उहे पाण लिखंदासीं मेंबर्स, पूरो सेट। हाणे ॾिसो तव्हांखे ख़बर आहे पाण पढ़ी चुका आहियूं इंटरसेक्शन जो मतलब छा आहे। इंटरसेक्शन जो मतलब सेम वैल्यूज़, माना साॻियूं जेके भी नंबर्स हूंदा या मेंबर्स हूंदा पाण उनके लिखंदासीं। ॾिसो एक्स इंटरसेक्शन वाई छा थो थिए, छा ए हिते मौजूद आहे, बिल्कुल। हाणे असांखे वैल्यूज़ मिली वई त बा ए जेको आहे सेट एक्स में आहे त सेट वाई में मौजूद आहे त पाण लिखंदासीं ए, क्लियर। हाणे ॾिसो छा सेट बी जेको आहे एक्स में त आहे वाई में आहे, बिल्कुल। हिते पियो आहे एक्स में, ही पियो वाई में, त छा लिखंदासीं बी, क्लियर। हाणे ॾिसो सी, छा सी पाण जे वाई सेट में आहे, बिल्कुल भी न, छॾे ॾींदासीं। हाणे ॾिसो एक्स, हाणे बी सेट के भी ॾिसंदासीं पाण, या सॉरी वाई सेट के भी ॾिसंदासीं। वाई सेट जो एक्स छा एक्स सेट में आहे, बिल्कुल न, इनके छॾे ॾींदासीं। वाई
छा y एक्स सेट में आहे? बिल्कुल भी न, छॾे ॾींदासीं। हाणे ॾिसो कहिड़ियूं असांखे सेम वैल्यूज़ मिलियूं, उहे थिया असांजा ए ऐं बी। इहो पाण जो थी वियो सॉल्यूशन। क्लियर? त जॾहिं पाण इंटरसेक्शन कंदासीं त इंटरसेक्शन में असांखे सेम वैल्यूज़ ॻोल्हणियूं आहिनि, जेके असां हिते ॻोल्हियूं आहिनि। उमेद आहे तव्हांखे समझ में आयो हूंदो। कॉन्सेप्चुअल स्टडी कयो ऐं सम्झण जी कोशिश कयो। इंशाअल्लाह असां तव्हांखे ईज़ी तरीक़े सां कॉन्सेप्ट ॾियण जी कोशिश करियूं पिया, बिल्कुलु बहितरीन तरीक़े सां समझ में अचण जी। प्यारा ॿारो, हिकिड़ो ॿियो पाण मिसाल कयूं था, जंहिंमें असां 3 सेटनि जो कार्ड परफॉर्म कंदासीं। ठीकु आहे? अगरि पहिरीं पाण वटि 2 सेट हुआ, हाणे पाण वटि 3 सेट गिवन आहिनि। हाणे पाण मालूम छा कंदासीं? ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी। हाणे ॾिसो पाण अगरि हिनखे ईअं बि लिखूं था ईज़ी करण जे लाइ, पाण कयूं था ए इंटरसेक्शन बी ब्रैकेट में बंदि था कयूं, इंटरसेक्शन सी था कयूं, ताकि ॿारनि खे समझ में अचणु घुरिजे, कॉन्सेप्ट अचणु घुरिजे। क्लियर? हाणे ॾिसो पहिरीं पाण छा था सॉल्व कयूं? ए इंटरसेक्शन बी। क्लियर? हाणे ए इंटरसेक्शन बी खे सॉल्व था कयूं। ए जी वैल्यू था लिखूं 1 2, इंटरसेक्शन जी सिंबल था लिखूं, पोइ पाण वटि बी छा आहे? 2 एंड 3। क्लियर? हाणे पाण इंटरसेक्शन जो मतलब सेम वैल्यूज, सेम वैल्यूज। हाणे ॾिसो सेम वैल्यूज छा आयूं? 1 बी में आहे? बिल्कुल ना। 2 आहे? बिल्कुल हिते पियो आहे। त छा कंदासीं? 2 लिखंदासीं। ॾिसो छा 3 ए में आहे? को मौजूद ना है, छॾे ॾींदासीं। हाणे हिन में जेको मैच थिए पियो, सेम वैल्यूज मिलन पियूं, उहे असां वटि हिकिड़ो मिले पियो, उहो छा आहे? 2। मतलब ए इंटरसेक्शन बी जेको मिलियो असांखे 2 मिलियो। हाणे पाण छा कयूं था? इंटरसेक्शन सी था कयूं। जॾहिं असां वटि ए इंटरसेक्शन बी अची वियो आहे, हाणे इंटरसेक्शन सी कंदासीं। ॾिसो ए इंटरसेक्शन बी छा वैल्यू आहे? पाण वटि ऑलरेडी मिलियल आहे 2। फाइंड कयोसीं। हाणे इंटरसेक्शन सी, इंटरसेक्शन सी जी जाइ ते पाण छा लिखंदासीं? सेट जूं वैल्यूज जेकी असांखे मिलियल आहिनि, गिवन आहिनि। छा आहे? 2 3 4। क्लियर? हाणे तव्हां ॾिसो त पाण वटि कॉमन जेके कढूं या सेम वैल्यूज कढूं, त आहे ई पाण वटि हिकिड़ी वैल्यू छा में? ए इंटरसेक्शन बी में। त पाण सिंपल कंदासीं 2 हिन में मौजूद आहे, 2 हिन में मौजूद आहे, त बकाया रक़मनि खे मेंबर्स खे छॾे ॾींदासीं। सेम जेके हूंदा उहे पाण शामिल कंदासीं। त छा थियो? ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी जवाब आयो 2। क्लियर? पहिरीं पाण सिखियोसीं 2 सेटनि वारो कार्ड इंटरसेक्शन, हाणे पाण सिखिया आहियूं 3 सेटनि वारो इंटरसेक्शन। उम्मीद आहे तव्हांखे समझ में आई हूंदी। दीवा क्लास के लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो, पंहिंजनि सिंधी भाइरनि में शेयर कयो। थैंक यू। हाणे प्यारा ॿारो, तव्हांखे हिकिड़ो होमवर्क असां ॾियूं था। C इज इक्वल टू AEOU, AEOU। D जेको आहे ABIE। हाणे तव्हांखे छा करणो आहे? C इंटरसेक्शन D मालूम करे असांखे कमेंट सेक्शन में भरणो आहे। क्लियर? उम्मीद आहे तव्हांखे असांजो इंटरसेक्शन ऑफ सेट वारी क्लास समझ में आई हूंदी। न समझ में आई हुजे, हिकु चक्कर वरी रिपीट करे ॾिसंदव त इनशाला तव्हांखे सभई इंटरसेक्शन ऑफ सेट्स जा जेके आहिनि कॉन्सेप्ट हूंदा क्लियर थी वेंदा। थैंक यू सो मच।